टी20 आलमी कप जे फातह कोच राहुल द्रविड़ ज़ाती मसरूफ़ियतुनि जी बुनियाद ते मुलाज़मत जे मुद्दे में वाद वारी बीसीसीआई जी आछ थॾे छॾी हुई, जंहिंखां पोइ बोर्ड पारां राहुल द्रविड़ खां पोइ संदसि अॻूणे पार्टनर वीवीएस लक्ष्मण खे कोच बणाइण ते ग़ौर कयो पिए वियो, पर हुन नेशनल क्रिकेट अकेडमी खे तरजीह ॾिनी। ईअं हिकु नएं चहिरे लाइ रस्तो साफ़ थी वियो ऐं इहो नओं चहिरो हुयो गौतम गंभीर जो, जेको भारतीय क्रिकेट टीम जी तारीख़ जो सभ खां नंढी उमिरि वारो कोच आहे। गौतम गंभीर हलंदड़ महीने श्रीलंका में व्हाइट बॉल सीरीज़ दौरान भारतीय क्रिकेट टीम सां पंहिंजी कोचिंग कैरियर जी शुरूआत करे रहियो आहे। बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया 18 जुलाई ते श्रीलंका जे दौरे दौरान टी20 ऐं वनडे स्क्वाड जो ऐलान पिणु कयो आहे, जंहिं में सूर्या कुमार यादव खे टी20 सीरीज़ लाइ कप्तान मुक़ररु कयो वियो, जॾहिं त रोहित शर्मा वनडे में कप्तानी कंदो। श्रीलंका ऐं भारत विच में पहिरीं टी20 मैच 27 जुलाई, ॿी 28 जुलाई, जॾहिं त टीं ऐं आख़िरी टी20 मैच 30 जुलाई ते खेॾी वेंदी, जंहिंखां पोइ ॿिन्ही टीमनि विच में वनडे सीरीज़ शुरू थींदी। विराट कोहली, जेको टी20 वर्ल्ड कप खटण खां पोइ हिन वक़्तु लंडन में मोकलूं मल्हाए रहियो आहे, हिकु ॾींहुं वारनि मैचनि जी सीरीज़ में एक्शन में नज़र ईंदो, छो त हेड कोच गौतम गंभीर चाहे थो त संदसि पहिरीं सीरीज़ में सीनियर रांदीगर मौजूदु हुजनि। क्रिकेट शौक़ीननि खे इहा ॻाल्हि जी ख़बर आहे त कोहली ऐं गंभीर विच में माज़ी में कुझु इख़्तिलाफ़ रहिया आहिनि, ख़ासि तौर ते IPL 2023 दौरान रॉयल चैलेंजर बेंगलुरु ऐं लखनऊ सुपर जायंट्स जी मैच में ॿिन्ही विच में सख़्त जुमिलनि जी डेविड पिणु थी हुई, जंहिं जूं वीडियोज़ ऐं तस्वीरूं केतिरनि ई ॾींहंनि ताईं मीडिया ऐं सोशल मीडिया ते गर्दिश कंदियूं रहियूं। इहो को पहिरियों भेरो न जॾहिं विराट ऐं गंभीर मैदान में हिक ॿिए सां बदकलामी कई हुजे। उन खां अॻु में ॿई क्रिकेटर मैच दौरान पाण में अटकी पिया हुआ, पर हलंदड़ साल IPL दौरान जॾहिं कोलकाता नाइट राइडर्स ऐं रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु जी मैच दौरान ॿिन्ही जे विच में मुलाक़ात थी त कोहली सभु रंजिशूं ख़तमु करे गंभीर खे भाकुर में भरे वरितो। राहुल द्रविड़ खां पोइ हाणे गंभीर जे हेड कोच मुक़ररु थियण ते विराट कोहलीअ BCCI खे पंहिंजो पैगाम पहुचाए छॾियो आहे। पंहिंजे पैगाम में कोहलीअ चयो आहे त माज़ीअ जा इख़्तिलाफ़ हाणे ड्रेसिंग रूम में संदसि पेशावराणनि लाॻापनि खे मुतासिर न कंदा। उन सां गॾोगॾु कोहलीअ बोर्ड खे इहा बि ख़ातिरी कराए छॾी आहे त गंभीर ऐं हू ॿई मुल्क जे मुफ़ाद लाइ कमु करे रहिया आहिनि। हूअ बि माज़ीअ जा इख़्तिलाफ़ विसारे अॻिते वधण लाइ तयारु आहे। उन खां सवाइ गौतम गंभीर खे सुपर स्टार्स सां भरपूर ड्रेसिंग रूम खे मुंहुं ॾियणो पवंदो, हिकु नई ऐं नौजवान टीम तयारु करणी पवंदी, पंहिंजी सोच, हिकमत अमली ऐं महारत सां तब्दीलियूं आणणियूं पवंदियूं, जेके भारतीय टीम जी मयार खे न रुॻो बरक़रार रखनि पर अञा बुलंदियुनि ते रस आहिनि।